काई ॿुधायो तव्हां करे शादी कई आहे कंहिंसां कई आहे जी। ऐं हाणे तव्हांजो मसइलो छा आहे? मुंहिंजो नालो नूर फातिमा आहे। मां 26 जून ते फयाज़ अली सां शादी कई आहे। मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां शादी कई आहे। कंहिंजी बि कोई बि ज़ोर ज़बरदस्ती मूंखे न आहे। अॼु अदालत में मां तव्हांजे वरी हीअ दावा कंदी आहियां त मां राज़ ख़ुशी सां फयाज़ अली सां शादी कई आहे ऐं सकर हाई कोर्ट में मां सो चोट बि कई आहे। उहा ॻाल्हि ॾिसी करे मुंहिंजे घर वारनि खे इहा ॻाल्हि मंज़ूर न आहे त उहे असांखे एतिरियूं धमकियूं था ॾियाराइनि। हिकिड़ो गुंडो आहे मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजी जेको भाउ आहे उहो पंहिंजो हिकिड़ो अज़हर शाह हुन गुंडे जो नालो आहे। उन तरफ़ां असांखे धमकियूं था ॾियाराइनि त असां तव्हांखे माराईंदासीं, तव्हां एतिरा पैसा ॾियो, छोकिरी वापसी ॾियो, असां एतिरा पैसा ॾेई तुंहिंजे मुड़ुस खे माराईंदासीं, तुंहिंजी सस खे माराईंदासीं ऐं तव्हांजी निणान खणाईंदासीं। इन ॻाल्हि खे ॾिसी अॼु मां मीडिया प्रेस क्लब ते आई आहियां त मूंखे तहफ़ुज़ खपियो वञे इन्हनि मां। इन्हनि मूंखे एतिरो टॉर्चर कयो आहे जो असांजी ख़ैरपुर वारी जाइ में आया, असांजो सॼो सामान भञी टुणी उहो खणी विया पंहिंजी घर। उन खां अलावा मुंहिंजी निणान जो सॼो सामान हुयो ॾाज जो, उन में 5 तोला सोन बि हुयो, उहे बि खणी विया। ॾाढो ज़ुल्म कयनि। असां उन खां पोइ ॾाढो अंसारी ऐं उनजो जेको अॻुवाण आहे अमजद मैसर साहिबु, उहे असांजा अॻुवाण थिया। असां फ़ैसिलो कयो उन्हनि सां, असां 9 महीना पंहिंजे घर खां परते वियासीं इन्हनि जे करे। हाणे असां जॾहिं उन्हनि जे घर विया त असांजे अचण खां ई पहिरियां हू जेके मुंहिंजो पीउ माउ ऐं मुंहिंजो भाउ उनजा जेके साथी हुआ हथियारनि सां हुते क्लाशूं खणी वेठा हुआ। असां जीअं हुन जे घर वियासीं त हुन में जेके मुंहिंजा सुञातल माण्हू हुआ उन में साहिल सोलंकी, अफ़ज़ल सोलंकी ऐं उहे ॿई जेके पुट आहिनि उहे अनवर सोलंकी जा पुट आहिनि। उन्हनि ॾाढो टॉर्चर कयो असांखे। उन खां अलावा मुंहिंजे पीउ जो न्याणो जंहिंजो नालो आहे तारिक फुलपोटो, उन मां मूंखे तमामु घणो ख़तरो आहे। ऐं अज़हर शाह जेको वॾो डॉन आहे उहो मुंहिंजे मथे ते पिस्तौल रखी असांखे ज़ोर ज़बरदस्ती असांखे मारियनि कुटियनि ऐं ॾाढो माना ज़ुल्म कयनि। उन ज़ोर ज़बरदस्तीअ में माना मुंहिंजे मुड़ुस जे मथां पिस्तौल रखी करे वीडियो बि भरायनि त माना तव्हां चओ जे तव्हां दंड न ॾींदव त तव्हांजी जाइ ते असां कब्ज़ो हणंदासीं ऐं छोकिरी ॾाढ ते खणंदासीं। हालांकि असां दंड ॾेई बि चुका आहियूं, पोइ बि मन्नत नथा करनि। इन करे मां एॾो बेज़ार थी चुकी आहियां। मां हिते इन लाइ आई आहियां ताकी मूंखे तहफ़ुज़ खपे। औरतुनि खे जेको तहफ़ुज़ ॾींदड़ इदारा आहिनि IG सिंध, SSP खैरपुर, सुप्रीम कोर्ट जे जजनि साहिबनि खे मूंखे अपील आहे, ह्यूमन राइट्स खे, त मूंखे तहफ़ुज़ खपे वञे। मुंहिंजी जान खे हिननि मां एतिरो नुक़सानु आहे जेतिरो मां सोचे बि नथी सघां। मूंखे हर रोज़ु धमकियूं था ॾियनि, इन्हनि खे रिश्वत था ॾियनि त वठो तव्हां एतिरा पैसा वठो, छोकिरी वापसी वठो, लेकिन हे नथा ॾियनि। उन्हनि चयो असां दंड ॾो बि ॾिनो आहे, लेकिन पोइ बि चए थी मां बदमाशी कंदमि, मुंहिंजी पंहिंजी कोर्ट आहे, मां कंहिं कोर्ट खे बि न आहियां मञंदी। मां हाई कोर्ट ते बि चढ़ी चुकी आहियां, चोट ते बि मूंखे हुन इहो चयो त तोखे असां अगवा कराईंदासीं। वेगनियूं भरे आई मूंखे अगवा करण लाइ, लेकिन असां हुतां पंहिंजी जान बचाए भॼी चुका आहियूं। जॾहिं मां पंहिंजे घर बि वयमि हुननि मूंखे एतिरो मारियो, मुंहिंजे मथे मां रत निकिरी आई, लेकिन पोइ बि मां हुनखे कुझु न चयो। उते जेके अमजद मैसर साहिबु ऐं ॾाढो अंसारी उन्हनि असांजी जान बचाए करे असांखे हुतां कढियो जीअं असां पंहिंजो साहु बचाए सघूं। हाणे मां हिते इन लाइ आई आहियां त मूंखे तहफ़ुज़ खपे। अॻिते पोइ ते मुंहिंजी जान खे कोई बि नुक़सानु थियो, ज़िम्मेवार मुंहिंजो पीउ, माउ, भाउ, भेण, तारिक फुलपोटो, अज़हर शाह, अनवर सोलंकी, बबलू ऐं साहिल सोलंकी हूंदो। मुंहिंजी जान खे कुझु बि थियो, मुंहिंजे मुड़ुस खे, मुंहिंजे घर वारनि खे, निणान भाॼाइनि खे कुझु बि थियो, इहे ज़िम्मेवार हूंदियूं। मूंखे